पाक भारत हॉटलाइन खुलियल आहे। उम्मीद त जंगबंदी बरक़रार रहंदी। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी अमेरिकी अख़बार खे ॾिनल इंटरव्यू में चयो आहे त 4 ॾींहनि ताईं मिज़ाइल ऐं हवाई हमलनि खां पोइ पाकिस्तान ऐं भारत जा सीनियर ऑफिसर हॉटलाइन ते ॻाल्हाईंदा रहनि था। इन लाइ उम्मीद आहे त सरहद ते अमन बरक़रार रहंदो। भारतीय हमलनि सबबि थियल जानी ऐं माली नुक़सान ते पाकिस्तान तमाम घणो शफ़ाफ़ रहियो आहे। उम्मीद आहे त भारत भी ईअं ई कयो हूंदो। तुर्क न्यूज़ एजेंसी सां ॻाल्हाईंदे DGISPR चयो त भारत अमेरिका या इसराइल नाहे ऐं पाकिस्तान अफ़गानिस्तान या फ़लस्तीन नाहे। भारत जेतिरो जल्द समझी वञे इहो इलाक़ाई ऐं आलमी अमन लाइ सुठो थींदो। पाकिस्तान ऑपरेशन बुनियादुल मरसूस दौरान शाहीन मीज़ाइल इस्तेमाल करण वारनि भारतीय दावाउनि खे रद्द करे छडि॒यो। भारतीय फ़ौज जे ऑफिशियल ट्विटर अकाउंट ते वीडियो जारी करे शाहीन मीज़ाइल जे इस्तेमाल जी दावा कई वई ऐं बाद में वीडियो हटाई वई। परडे॒ही तर्जुमान चयो आहे त अफ़सोस सां चवणो पइजी रहियो आहे त अञा बि भारतीय मीडिया जे कुझु इदारनि इन कूड़ी मुहिम खे जारी रखियो आहे। भारतीय फ़ौज ऑफिशियल अकाउंट ते अञा ताईं ग़लत पोस्ट बाबति का बि वज़ाहत या तरदीद जारी नाहे कई। मन घड़त इल्ज़ाम भारत जे ऑपरेशन सिंदूर जी नाकामीअ तां अवामी ध्यान हटाइण जी मुनज़्ज़म कोशिश जो हिस्सो आहे। पाकिस्तान तरफ़ां इस्तेमाल कयल हथियारनि जा समूरा तफ़सील ISPR जी 12 मई वारी प्रेस रिलीज़ में ॾिना विया हुआ। नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार चीन जे अहम दौरे ते बीजिंग पहुची वियो। चीनी हममंसब वॉन यी सां मुलाक़ात कंदो। अफ़गान परडे॒ही वज़ीर अमीर खान मुत्तक़ी बि सुभाणे बीजिंग पहुचंदो। पाकिस्तान चीन ऐं अफ़गान परडे॒ही वज़ीरनि जी सुभाणे गॾियल मुलाक़ात बि थींदी। इसहाक़ डार चयो आहे त चीनी अख़्तियारनि सां पाक भारत छिकताण समेत ख़िते जी सूरतहाल ते ॻाल्हियूं थींदियूं। सेनेट में अपोज़िशन आलमी बिरादरी आॾो भारतीय जारियत खे वाइको करण लाइ परडे॒ह वेंदड़ वफ़द में नुमाइंदगी न मिलण ते एतिराज़ वारे छडि॒यो। शिबली फराज़ चयो त ॿाहिरि मुल्कनि जे दौरे लाइ हुकूमत तरफ़ां वफ़द मोकिलणु बहितर अमल आहे, पर वफ़द में अपोज़िशन जो को बि नुमाइंदो नाहे। क़ौमी मसइले ते अपोज़िशन खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। मुल्की मुफ़ाद ख़ातिर सभिनी खे गॾु थियणो पवंदो। वक़्ती सेनेट चेयरमैन चयो त अपोज़िशन लीडर जी तजवीज़ गौर जोगी आहे। हुकूमत जो जवाब अचणु घुरिजे। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर ताड़ जवाब ॾींदे चयो त फ़िलहाल हुकूमती वफ़द परडे॒ह वञे पियो। इन में अपोज़िशन खे शामिल नथो करे सघिजे। पार्लियामानी वफ़द वियो त उन में मुख़ालिफ़ धुर खे नुमाइंदगी ॾिनी वेंदी। सिक्योरिटी फोर्सेस जूं बलूचिस्तान में 2 मुख़्तलिफ़ कार्रवाइयूं। भारतीय प्रॉक्सी बलोच लिबरेशन फ्रंट जा 3 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस 17 ऐं 18 मई ते भारतीय स्पॉन्सर दहशतगर्दनि जी मौजूदगी जी इतला ते आवारान जे इलाइक़े घुशखोर में ऑपरेशन कयो। शदीद फायरिंग जी ॾेवट में भारतीय स्पॉन्सर दहशतगर्द यूनुस मारियो वियो ऐं 2 भारतीय स्पॉन्सर दहशतगर्द ज़ख़्मी थी पिया। तुर्बत में सिक्योरिटी फोर्सेस हिक ॿी कामयाब कार्रवाई करे 2 भारतीय स्पॉन्सर दहशतगर्दनि खे बेअसर कयो। ऑपरेशन में दहशतगर्दनि जो सहूलतकार साबुरल्लाह ऐं दहशतगर्द अमजद मारिया विया। भारतीय स्पॉन्सर दहशतगर्दनि वटां हथियार, बारूदी मवाद ऐं धमाकेदार मादो हथ। PTI वज़ीर आज़म ऐं क़ौमी असेंबली जे स्पीकर ख़िलाफ़ बेएतमादी रिथ आणण ते ग़ौर शुरू करे छडि॒यो। अपोज़िशन जे ॿियनि पार्टीज़ खे बि एतमाद में वठण जो फ़ैसिलो। ज़रियनि जो चवणु आहे त PTI बानी भेनरुनि ऐं पार्टी अॻवाननि सां मुलाक़ात दौरान वज़ीर आज़म ऐं स्पीकर ख़िलाफ़ बेएतमादी रिथ आणण जो चयो आहे। असद कैसर चयो त स्पीकर ऐं वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ जो सोचे रहिया आहियूं। पाक भारत छिकताइण सबबि मामले खे वक़्ती तौर रोकियो आहे। पाकिस्तान ऐं IMF विच में नई बजट ते ॻाल्हियूं जारी। हुकूमत IMF खे नॉन फाइलर्स जो घेरो तंग करण जी ख़ातिरी कराए छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त टैक्स सिस्टम ज़रिए नॉन फाइलर्स जी कैटेगरी ख़तम करण ते कमु जारी आहे। नई बजट में नॉन फाइलर्स लाइ वधीक सख़्ती थींदी। नॉन फाइलर्स मथां गाॾियुनि ऐं मिल्कियतुनि जी ख़रीदारीअ ते पाबंदी हूंदी। नॉन फाइलर्स का बि माली ट्रांसेक्शन न करे सघंदा।
पघारदार तबके खे इनकम टैक्स में रिलीफ ॾियण बाबति मुख़्तलिफ़ तजवीज़ुनि ते ग़ौर। अरिड़हं सालनि खां घटि उमिरि जी शादी ते पाबंदीअ वारो बिल सेनेट में पेश। JUIFA बिल इस्लामी नज़रियाती काउंसिल ॾांहुं मोकिलण जो मुतालबो करे छॾियो। बिल मंज़ूर करण जी सूरत में ऐवान मां वॉकआउट जो चेता। PP सेनेटर शेरी रहमान 18 सालनि खां घटि उमिरि जी शादीअ ते पाबंदीअ जो बिल पेश कयो। JUIFA जे सेनेटर कामरान मुर्तज़ा चयो त हिन बिल ते मुशावरत कई वञे। ही मज़हबी मामिलो आहे, बिल मंज़ूर न कयो वञे। शेरी रहमान चयो त ही मज़हबी मामिलो नाहे, ही बिल नओं नाहे, ही बिल पहिरियां बि PTI आंदो हो। शर्मिला फारूकी ही बिल क़ौमी असेंबली में पेश कयो हो ऐं क़ौमी असेंबली बिल मंज़ूर करे चुकी आहे। मौलाना अताउर रहमान बिल खे इस्लामी नज़रियाती काउंसिल मोकिलण जो मुतालबो कंदे चयो त जेकॾहिं बिल मंज़ूर कयो वियो त JUI ऐवान मां वॉकआउट कंदी। सिंध जो पाणी पंजाब में गुम थियण वारे मामले जी जांच लाइ जोड़ियल इरसा ऐं नेस्पाक जी टीम गुडू बैराज पहुती। पाणी जी माप ऐं ॿिन्ही बैराजेस जी टेलीमेट्री सिस्टम जी चकास कई वई। सिंध जे एतराज़नि सबबि टीम गुडू बैराज वटि पाणीअ जी माप रिकॉर्ड कई। सिंध हुकूमत पंजाब मां निकितल पाणी सिंध में न पहुचण जो एतराज़ दाख़िल करायो हो। 15 मई ते तोंसा बैराज मां सिंध लाइ 81,000 क्यूसेक पाणी छॾियो वियो हो, जेको गुडू बैराज वटि न पहुतो हो। सिंध में पाणी खोट बरक़रार। मुख़्तलिफ़ शहरनि में आबादगारनि जा मुज़ाहिरा ऐं धरणा। उडेरोलाल में सुल्तानपुर शाख जे आबादगारनि पाणी खोट ख़िलाफ़ एहतिजाज करे दहरी मोरी ते धरणो हयो। झुडे में जमड़ाओ केनाल जे मुख़्तलिफ़ शाखुनि जी टेल जे आबादगारनि जो पाणीअ जी खोट ख़िलाफ़ एहतिजाज। सुभाणे शटर बंद हड़ताल जो ऐलान। पनो आख़िर जे मुख़्तलिफ़ शाखुनि में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि कोराई वाह जे पुल ते एहतिजाज कयो। मीरपुर बठोर में गंज बहर वाह जे आबादगारनि ऐं नवाबशाह में घेलो खोसो जे रहवासियुनि पाणीअ खे खोट ख़िलाफ़ एहतिजाज कयो। सिंध हुकूमत योमे तकबीर जे मौक़े ते 28 मई अरबा ॾींहुं आम मोकल जो ऐलान करे छॾियो। सूबे जा समूरा सरकारी इदारा बंदि रहंदा। तंगवाणी वेझो KTN न्यूज़ करमपुर जे रिपोर्टर खां फुर जी कोशिश। फायरिंग में संदसि 3 ज़ख़्मी। पुलिस जे पहुचण ते मुक़ाबलो। फायरिंग में 2 ॾोहारी माची विया। हथियारबंदनि फुर जी कोशिश दौरान KTN न्यूज़ रिपोर्टर अली शेर जाफ़री जे सोटनि अली गुल मीर हसन ऐं इलियास खे ज़ख़्मी करे छॾियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुती त मुक़ाबलो थी पियो। पुलिस जी फायरिंग में 2 ॾोहारी माची विया। संदन सुञाणप हामिद उर्फ़ हामू नंदवाणी ऐं सन्या ईदू उर्फ़ आबिद तौर थी। रुस्तम वेझो ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान रेंजर्स एहलकार ऐं 2 ॻोठाणनि जे ज़ख़्मी थियण खां पोइ ॻोठ में ॿीहर ऑपरेशन। ज़रियनि मूजिबि ॻोठ प्यारो जतोई में पुलिस ऐं रेंजर्स जे ऑपरेशन दौरान ॾोहारी मलंग जतोई ऐं वाजिद उर्फ़ वाजू सुमरो समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, 2 ॼणा गिरफ़्तार। कंबर में बेदर्दी सां क़त्ल कयल लेडी टीचर सदफ़ हासिलो जा कातिल गिरफ़्तार न थिया। पुलिस पारां कातिलनि जे इतलाउ ॾियण ते 10 लख रुपया इनाम जो ऐलान। SSP कंबर शहदाद कोट जो चवण त जाबदार फरीद हासिलो जो इतलाउ ॾियण वारे खे 10 लख इनाम ॾिनो वेंदो ऐं संदसि सुञाणप राज़ में रखी वेंदी। रुख़सती मामले तां पुलिस अहलकार फरीद लारकाणे वासण प्राइमरी स्कूल टीचर सदफ़ हासिलो खे गोलियूं हणी क़त्ल कयो हो। मेहड़ भरिसां ॻोठ शेहण जो दड़ो में 3 मासूम ॿार पाणीअ जे खॾ में बुॾी विया। हिकु ॿार फूत, 2 खे बचाए वियो। वारसनि जो चवणु आहे त ॿार पाणीअ जे खॾ में विंझंदे बुॾी विया। संदन रड़ियुनि ते 2 ॿारनि खे बचाए वियो। हिकु ॿार ख़ालिद खोसो फोत थी वियो। जकपा जे खानगी मेडिकल सेंटर ते वियम दौरान औरत फोत। वारसनि जो डॉक्टर्स ते गफ़लत जो इल्ज़ाम। इस्पताल ॿाहिरां धरणो हयो वियो। फोती औरत शहज़ादी चांडियो जे मुड़ुस ज़मीर चांडियो जो चवणु आहे त घरवारी खे
डिलीवरी लाइ आंदो। बिजली बंद हुअण सबब ऑपरेशन ऊंदह में कई वई। डॉक्टरनि जी गफ़लत सबब घरवारी फोत थी वई। टंडो गुलाम हैदर भरसां ॻोठ आली जुणेजो में बाअसर ज़मींदार जे मुबैना तशद्दुद में 5 औरतूं ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। ज़ख़्मी औरतुनि जे वारसनि मूजिब ॻोठ जे बाअसर वडेरे हमलो करे सकीना, कुबरा, रेहाना, सनम ऐं आमना जुणेजो खे तशद्दुद जो निशानो बणायो। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। इसराइली वज़ीर आज़म गज़ा जो मुकमल कंट्रोल हासिल करण जो ऐलान करे छडि॒यो। नेतन्याहू चयो आहे त गज़ा में वेढ़ जारी आहे। असां अॻिते वधी रहिया आहियूं। उमीद आहे त फ़ौज गज़ा जो मुकमल तौर ते कंट्रोल जल्द हासिल करे वठंदी। गज़ा में इसराइली हमलनि में अॼु वधीक 30 फ़लस्तीनी बि शहीद थी विया आहिनि। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप अॻूणे अमेरिकी नायब सदर कमला हैरिस मुख़्तलिफ़ इल्ज़ाम लगाईंदे जांच जो ऐलान करे छडि॒यो। डोनाल्ड ट्रंप कमला हैरिस ते इल्ज़ाम लगायो आहे त हुन चूंडनि दौरान मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जी हिमायत हासिल करण लाइ पैसनि जो इस्तेमाल कयो। पैसनि एवज़ हिमायत हासिल करण वारे मामले जी जांच कराई वेंदी।